हदीस किताब सही बुखारी में किताबुल इस्तीज़ान में इमाम साहब हिकिड़ो बाब इन नाले से क़ाइमु कियो त बाबु बद इस्लाम। ये जो किसी पंहिंजे माशरे में सलाम कंदा आहियूं, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, तो इन सलाम की शुरुआत किथां खां थी? हदीस मुबारक नऊ तो पाण के नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा जॾहिं अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम के पैदा फरमायो, पाण फरमायो आदम हाँ ही जेके सलाम जा अल्फाज अस्सलामु अलैकुम, ये अल्फाज वनी करे फरिश्तन की जमात ने सामू चो, माना फरिश्तन के इन कलिमात सां सलाम कर ऐं उन खां पोइ फस्र में मा यहुजूनका ऐं आदम सलाम करे पोइ वरी हुननि जे लफ़्ज़नि ते गौर कर तो फरिश्ता तोखे जवाब कहिड़ो था ॾियनि, छो फ़इन्नहा तहियतुक, हक़ीक़त इहा त उन्हनि जे सलाम जे जवाब खे ॿुधजां पोइ उहे जेको जवाब ॾींदा उहो तुंहिंजी बाक़ी ज़िंदगी जे लाइ सलाम जो तरीक़ो आहे। व तहियतु ज़ुर्रियतिका, ऐं तुंहिंजे ख़ानदान जे लाइ, नस्ल जे लाइ, औलाद जे लाइ, माण्हुनि जे लाइ, उन्हनि सभिनी जे लाइ उहो तरीक़ो आहे। पाण सलाम फरमाईंदा आदम अलैहिस्सलाम विया वञी करे फरिश्तनि खे सलाम कयूं, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलामु अलैकुम, फरिश्तनि सां जवाब ॾिनो अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाह। हाणे इन हदीस मुबारक ते बहुत सारे अहले इल्म पंहिंजे पंहिंजे अंदाज सां रोशनी विधी। कई अहले इल्म इन हदीस के साम्हूं रखी करे फरमाईंदा दीन जे इल्म हासिल करण जे लाइ इंसानियत में सब खां पहिरियों पंध आदम अलैहिस्सलाम कयो, उन दौर खां ही इल्म सिखण जो सिलसिलो शुरू थियो। ऐं वरी हितां खां हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि मालूम थी आहे केरु अबुल बशर, इंसानियत जो बाबो, मस्जिदुल मलाइका, पर सिर्फ सलाम सिखण जे लाइ उनखे पंध करणो पियो वञी करे फरिश्तनि खे सलाम कई। हाणे अॼु असीं हिननि जलसनि में हिननि प्रोग्रामनि में अल्लाह जो शुक्र अदा करियूं, को वक़्त हो जो सलाम सिखण जे लाइ नबीअनि खे पंध करणा पवंदा हुआ। अॼु ही अल्लाह जो एहसान आहे जो असांखे हिननि ॻोठड़नि में हिननि इलाइक़नि में घर वेठे अल्लाह जो दीन ॿुधायो पियो वञे। हिन नेमत खे असीं घटि न सम्झूं। जेकॾहिं असीं अल्लाह जी रज़ा जा तलबगार आहियूं त यकीन ॼाणियो ही तमामु वॾी सआदत आहे। काफ़ी माण्हू चवंदा मजलिसनि जो कहिड़ो फ़ाइदो आहे, दीनी प्रोग्रामनि जो कहिड़ो फ़ाइदो आहे, ऐं तो चवां इहो फ़ाइदो आहे जो हिन पुरफ़ितन दौर में जेके तव्हांखे चेहरनि ते सुहारियूं नज़र अचनि पियूं, जेके मसाज सां तालुक नज़र अचनि पिया, जेके ज़िक्र अस्कार वारा अमल नज़र अचनि पिया, हक़ीक़त इहा त इहे सभु इन जे करे मौजूद आहिनि जो ही मसाजिद, मदारिस, मराकिज़ ही ख़ुतबात जो सिलसिलो जारी आहे। ये समझो तो जेको असां वटि दीन आहे अॼु उहो इन निशिस्तनि जे सदके आहे। तो ही निशिस्तूं वॾियूं सआदत वारियूं इन्हनि में अचूं। इन हदीस के साम्हूं रखूं सलाम सिखण जे लाइ नबीअनि जो वालिद, इंसानियत जो वालिद पंध थो करे। ही असांजा पंध त वॾा क़ीमती चइबा सलाम न अक़ीदे खां वठी करे अमल थी असांखे हर क़िस्म जी रहनुमाई मिले थी। माशाअल्लाह मग़रिब खां वठी ऐसी ताईं काफ़ी सारा इल्मी खिताबात, इस्लाही खिताबात तमामु ॿुधी चुका आहियूं। हाणे इंतिहाई इख़्तिसार सां कोशिशि करे जे मूंखां अॻु जा शयूख़ पंहिंजा खिताबात मुख़्तसर कंदा विया, बि इहा कोशिशि कयां थो त इंशाअल्लाह पंहिंजी गुफ़्तगू खे इंतिहाई इख़्तिसार सां तव्हांजे साम्हूं ज़िक्र करे पंहिंजी गुफ़्तगू खे ख़तमु करियां। ईअं सम्झो त हाणे जेके तव्हांजे साम्हूं ॻाल्हि ज़िक्र करियां थो मग़रिब खां वठी करे हेसी जी जेका खिताबात ॿुधा अथऊं उन मां मूंखे तव्हांखे हासिल छा थियणो आहे, जे ई तव्हां हासिल छा कयूं, जे ई तव्हां कीअं ख़बर पए त असां हीउ प्रोग्राम ॿुधा हा। हिकिड़ी शइ खे साम्हूं ज़िक्र करियां थो, इंशाअल्लाह अल्लाह ताला उन ॻाल्हि खे सम्झणु सम्झाइण उन जे मथां अमल करण तौफ़ीक़ अता फ़रमाए। यादि रखी छॾियो त रुॻो ही जलसा ही प्रोग्राम न, तमामु तर आसमानी शरीयतूं, अंबिया जी आमद, तमामु आसमानी कुतुब, इन्हनि सभिनी जो जेको बुनियादी मक़सदु आहे, सभिनी जो बुनियादी मक़सदु हिकु ई आहे त माण्हुनि खे अल्लाह जी ज़ात खां मुतारिफ़ कराइजे, माण्हू अल्लाह जी ज़ात खे सुञाणे। सुञाणण खां पोइ ॿी ॻाल्हि इहा त उहे उन अज़ीम बादशाह खे सुञाणे
उन्हें जे शान का वाकिफकार थी, उन्हें जे मान का वाकिफकार थी, उन्हें के राजी करने वाला कम कर। मकसद हर वो कम, हर वह नाफरमानी, हर वो गुनाह छड़े जन जैसा एडो वडो बादशाह नाराज हो गई। हाँ इन हेडे सारे जलसे के बुधी जेकन आऊं तवा सुभाणे सिजुबरे उही कम कयूं, फजर ते न उठूं, ज़ुहर जी नमाज न पढ़ूं, नमाज़न जी पाबंदी न कयूं, मार्केट में वही बाजार में वही सागो कूड़ कुपतारो कम कयूं, मजलिसन में जिते वेहूं उही गीबत हुजे, उही तानो तशरीह हुजे, घर में बाजार में मजलिस में महफिल में मोबाइल की स्क्रीन ते जा बजा इही बेदीनी हुजे, इही गुनाहन वारा आमाल हुजन। पाऊं तवा सोचे वठो प्रोग्राम जो फायदो छा थियो। असल ये को हेरन प्रोग्राम जो बुनियादी मकसद आ असी गुनाहन के छड़े नेकिन जो शौक पैदा करे। हिन प्रोग्राम जो मकसद ही हुआ मिशरे मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम पूरी जिंदगी जेके बुनियादी नुकात माण्हुनि खे ॿुधाया तो गुनाहन खां पाण खे बचाए। मक्की जिंदगी में, मदनी जिंदगी में बदरिन के तमाम तर सहाबा किराम के वक्तन फवक्तन चवंदा हुआ हिन गुनाह खां बचो, हिन गुनाह खां बचो, हिन गुनाह खां बचो। छाजे ला? इन्हें जे लाए इंसान की जिंदगी में हिकड़ो गुनाह अगर मौजूद आ, भले हो पंहिंजा बाकी सब मामला दुरुस्त करे विझे, पर थी सके तो जेकन उन्हें गुनाह के मामूली समझी पंहिंजी जिंदगी में कायम रखे, ऐन मुमकिन आ समूरे इबादतन जे हूंदे उनके हिकड़ो गुनाह ही बर्बाद करे करे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तालीम है हिकड़ो गुनाह पंहिंजी जिंदगी में बाकी न छॾियो, हर गुनाह खे खत्म करने की कोशिश कयो, नंढे का नंढो गुनाह। हदीस सुनन इब्न माजा में किताब ज़ुहद में बाब ज़िक्र ज़ुनूब में इमाम साहब जे हदीस मुबारक आंदी इंतहाई मशहूर। पाण के सल्लल्लाहु फरमाइंदा क़यामत जे हारे कई एकड़ा एड़ा माण्हू ईंदा, उन्हनि जो अमल, उन्हनि जो नेकियूं एडियूं तज़ीम हुंदियूं, और फरमाइंदा बे हसनातिन अमसाल जिबाल तिहामा, उन्हनि जो नेकियूं तिहामा ये समझो तो जबलन जो सिलसिलो आहे। जैसा सिंध में कारूंजर जबल है ना, एकड़ो जबल, ॿियो जबल, टियों जबल, चौथों जबल, जो हिंदुस्तान की वार शुरू थी थे, पर जबलन जो सिलसिलो खत्म कोन थो थिए। सेम अहिड़ी तरह अरब में, सऊदीया में हिकड़ो अहिड़ो जबलन जो सिलसिलो आहे। यमन वारे इलाके हिकड़ो जबल, ॿियो जबल, टियों जबल, जो मुसलसल जबल। पाण के इस्लाम फरमाईंदा हिकड़ा अहिड़ा माण्हू ईंदा जिनजा एॾा अमल हूंदा, थोड़ी देर जेतले रुकजी करे चलजे तो माना हू गुनाहगार कोनन के, वो पंहिंजे हिसाब सां कई नेकिन जा कम बि कंदा, तॾहिं त नेकियूं खणी आया। ऐं ॿी बि ॻाल्हि मालूम थी त मुशरिक बि कोन्हनि के, छो त अल्लाह ताला मुशरिकनि जे अमाल जो तज़किरो कंदे फरमायो करमादिन इश्तद्दत बिहि रीह फी यौमिन आसिफ, उन्हनि जा मशर जे मैदान में अमल उॾामी ख़त्म थी वेंदा। मालूम थिए थो त ही भलारा माण्हू हुया ऐं मुवहिद हुया, एॾा सारा अमल खणी आया, पर पाण के सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा फयजअल अल्लाहु हवाअन मंसूरा। एॾा वॾा अमल, एॾी वॾियूं नेकियूं, इन्हनि मुवहिदनि जी एतिरी सारी मेहनत, पाण के सल्लल्लाहु फरमाइंदा अल्लाह ताला इन मेहनत के ये समझो तो दस बनाए, धूड़ बनाए, छार बनाए, अल्लाह ताला ने के उड़ारे गड़ी अमल तवजे केतरा बन के कब जा कोनन छाजेला। पाण फरमाइंदा इदा खलौ महारिम अल्लाह इंतहकुहा, इन जे करे जो ये माण्हू जॾहिं पंहिंजी तन्हाइन में वेंदा हा, अकेलाइन में वेंदा हा, तो गुनाह जा कम कंदा हा, जेके कम रब सी हराम कया ये उन्हनि अमलनि जो इर्तिकाब कंदा हा। इन हिकड़े गुनाह जे करे तिहामा जबल जहिड़ियूं नेकूं ज़ाया थी। छा मालूम थियो त इन हदीस जे ज़रिए मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन असांजी इहा ज़हन साज़ी कई, तव्हां केॾियूं बि नेकियूं कयो पिया, पर याद रखी छॾियो तव्हांजो ये नेकियूं असल कारामद तॾहिं थींदियूं जॾहिं तव्हांजी ज़िंदगी में गुनाह ख़त्म थी वञनि, वगरना को बि गुनाह तव्हांजी ज़िंदगी में क़ाइम आहे तैन मुमकिन है तव्हांजूं सवे नेकियूं, हज़ारे नेकियूं, लखे नेकियूं, हिकिड़ो गुनाह तव्हांजो समूरे नेकियुनि खे ख़त्म करे करे। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजी पूरी जिंदगी में सहाबा किराम के या ॻाल्हि जा बजा सेखारी गुनाहनि खां बचो, छो त गुनाह जे नतीजे में छा थींदो आहे, बाने सां अल्लाह जी नफ़रत शुरू आहे, बाने सां अल्लाह जी दुश्मनी शुरू आहे। हाणे बाने जी हैसियत छा आहे,
हिकिड़े माण्हू जी हैसियत चाहे फ़क़ीर फ़क़ीर, ॿिए पासे अल्लाह जहिड़ो अज़ीम बादशाह, ज़मीननि जो आसमाननि जो बर्रो बहर जो, जन्नत जो जहन्नम जो, नूरिन जो नारिन जो, सभिनी जो ख़ालिक़ आहे, सभिनी जो मालिक आहे, सभ खां वॾो बादशाह आहे। जेकॾहिं उहो अल्लाह बाने सां नफ़रत रखे, जेको फ़क़ीर फ़क़ीर बानड़ो, त उन बाने खे छा बचो? कुछ भी कौन बचो। पान करीम इस्लाम फरमाइंदा मुसलमानो खबरदार पंहिंजी जिंदगी मां गुनाहन के खत्म कयो। ये गुनाह तव्हांजी नेकिन के खत्म कंदा, ये गुनाह तव्हांखे अल्लाह जी रज़ा जे बजाय अल्लाह जी ज़ात के दुश्मन बनाईंदा। हदीस सही बुखारी में किताबुल निकाह में बाबुल गैरा में इमाम सबली से मुबारक आंदी हिकड़ी पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबी सगोरे सद रज़ी अल्लाह ताला अन्हु जन या गाल कई। पान फरमाए जेकर मुंहिंजी घरवारी सां को धारियो मर्द ॻाल्हाए, मुंहिंजी गैरत एतिरी त जागी पवंदी जो फिलफोर और तलवार खणी उन खे ख़त्म करे छॾींदसि। सद ॾेने कम के अंसारी ॾिठो ऐं पंहिंजे मां में फ़ख्र करण लॻा त असांजो सरदार वॾो हिम्मत वारो, वॾे गैरत वारो, वॾे जुस्से गुस्से वारो आहे। पान करीम इस्लाम जे साम्हूं इहा ॻाल्हि आई। पान फरमाए अंसारी ॿुधो, वाकई तव्हांजो सरदार गैरतमंद आहे, पर ॿुधो मां मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां वधीक गैरतमंद आहे। बुरी क्या पान फरमाए त सद खां आऊं वधीक गैरतमंद आहे, पर मुंहिंजो रब मूंखां वधीक गैरत वारो आहे। वरी क्या पान करीम इस्लाम इरशाद फरमाइंदा रब के कॾहिं गैरत ईंदी आहे, जहान जे रब के केॾी महिल का वड़ी गुस्सो ईंदो आहे। पान फरमाइंदा उन टाइम ते अय्यल मुमिनु मा हरम अल्लाह ताला, जॾहिं रब जेके कम हराम कया आहिनि, रब जिन शयुनि खे गुनाह करार ॾिनो आहे, जहान जे रब जिन कमनि खे ॾोह करार ॾिनो आहे, जेको माण्हू मोमिन बणिजी करे ईमान आणे करे वरी बि जॾहिं अची करे उहे कम कंदो आहे त इहा शइ अल्लाह जे अज़ाब खे दावत थी ॾे। माना पिछड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम सां आगाह कयो, ऐ मुसलमानों जेकर कामयाबी कामरानी चाहियो था पंहिंजे जिंदगी मां गुनाहनि खे ख़त्म कयो। इन दीनी जलसनि प्रोग्राम जो इहो ई मक़सद आहे ते पूछी करे असीं पंहिंजे मामलात ते फौरी वीचार कयूं, असीं पंहिंजे जिंदगी मां गुनाहनि खे ख़त्म कयूं। जेकर जिंदगी मां गुनाह ख़त्म न थिया, ही कमियूं कोताहियूं ख़त्म न थियूं, ही ॾोहनि जा कम ख़त्म न थिया, थी सघे तो मुंहिंजा तव्हांजा दिलि मुतमइन हुजनि, पर हक़ीक़त इहा हूंदी आहे त अहिड़े क़िस्मनि जा माण्हू रब खे दुश्मन बणाए करे दुनिया मां मरंदा ऐं पंहिंजे अमलनि खे सम्झो बर्बाद करे मरंदा। शुरू खां वठी आख़िर ताईं हिन दुनिया में जेके क़ौमूं बर्बाद थियूं, यकीन ॼाणियो अल्लाह जे क़ुरान खे पढ़ी ॾिसो, हिकिड़ी वजह आहे गुनाह। ये सब हक़ाइक़ ॼाणी समझी ॿुझी ख़बरदार थी करे वरी असीं ॾिसूं था गुनाह त सादा आहिनि असांजे। यकीन ॼाणियो सिज उभरे खां सिज लथे थी, असीं सभु गुनाह जा कम करियूं था। ही जलसा ॿुधूं, ही प्रोग्राम ॿुधूं, ही मजलिसूं महफ़िलूं, ऐं गुनाह जिथे आहिनि उते ई हुजनि। पोइ मूंखे ॿुधाए मूंखे तव्हांखे हासिल छा थियो? अल्लाह जी ज़ात सां दुश्मनी उहा ई रखियो वेठा आहियूं, रब सां महाद आराई उहा ई आहे, पंहिंजे अमल के बर्बाद पाण कयूं पिया, वरी आख़िरती आक़िबत के पाण बर्बाद कयूं पिया। पोइ असां दीन मां छा सिखिया आहियूं? पिछले मोहम्मद करीम अलैहिस्सलाम मक्के में मदीने में सहाबा किराम जे साम्हूं छा बजा इहे पैगाम रखिया, ऐ मुंहिंजा साहब इहो खबरदार पंहिंजो पाण खे गुनाह खां बचायो। इहे गुनाह दुनिया में जेके बि क़ौमूं बर्बाद थियूं उन्हनि खे बर्बाद करण वारी शइ इहा गुनाह हुई। वअख़ज़हुमुल्लाहु बिज़ुनूबिहिम वल्लाहु शदीदुल इक़ाब, वअख़ज़हुमुल्लाहु बिज़ुनूबिहिम इन्नल्लाह क़विय्युन शदीदुल इक़ाब, वलक़द अहलकनाहुम वअख़ज़ना आल फ़िरऔन वकुल्लुन कानू ज़ालिमीन। रब जो क़ुरान फरमाए थो तव्हां खां अॻु में जेका फ़िरऔन जी ताक़त दुनिया में आई हुई, जेके रब बर्बाद कयो, बलिया में थी वियो, पर पुछो क़ुरान कयो फ़िरऔन बर्बाद छो थियो? गुनाहनि जे करे। कंहिं बि क़ौम खे गुनाह फ़ाइदो कोन्हे ॾिनो, गुनाह जिथे बि आया से क़ौमूं बर्बाद थियूं। वअख़ज़ल्लज़ीन ज़लमू सैहा फ़अस्बहू फ़ी दियारिहिम जासिमीन कअन लम यग़नऊ फ़ीहा। रब जे क़ुरान फरमायो समूद जी क़ौम सालेह अलैहिस्सलाम जी उम्मत क़ौम समूद हुई। पुछो क़ुरान का अहिड़ा बर्बाद थिया, पंहिंजे घरनि में सुता पिया हा, रब जे तरफ़ों अहिड़ो ख़ौफ़नाक आवाज़ पैदा थियो, जॾहिं उहो आवाज़ उन्हनि जे कननि में दाख़िल थियो, कननि में दाख़िल थी जॾहिं जिस्मनि में दाख़िल थियो, उन्हनि जा हांव ॾरी पिया, उते ई मरी पिया, फना थी विया। छा जहिड़ा क़ुरान फरमाए थो ज़लमू इन्हे जे करे जो गुनाह कंदा हा फ़अख़ज़तिल्लज़ीन
الذين ظلموا الصيحة فأصبحوا في ديارهم جاثمين كأن لم يغنوا فيها ألا बुदल मदियन कमा बैदत समूद जी तमा इन्हें कोम दो तस्करो बुधवा कोम समूद जो कुरान फरमाया तो ए नेड़े तरीके सां कोम शुएब बरगाह थी और मदियन जी बस्ती वारा बर्बाद थिया पर वनी बोली तो इन्हें गुनाहन जे करे मां पई तौर में कमी कंदा हा इन्हें ज्यादती के जहान जे रब पसंद कोन कयो नतीजो छा निकतो सब जा सब बर्बाद थिया किथे रब जो कुरान मुके तमा के दसे करे आगाह करे दो फरमी फलम्मा जा अमरुना रब फरमाया जड़े असा जो अमल आयो असा जो हुक्म आयो असा लूत अलैहिस्सलाम जी बसी के की बर्बाद कयो उन्हें जी बसी जे पूरी चक्की के असा पटे ऊधो कयो अंतरना लईहा हिजारतम मिन सिज्जील वरी असा उन ते पत्थर वसाया पत्थर वसा असा उनके बर्बाद कयो छाजेला वनी करे जड़ बोली दो इही गुनाह अगलाम बाजी कदा हत्ता इला जा अमरुना वफारत नूर कुल नहमिल फीहा मिन कुल्लिन ज़ौजैन इस्नैन व अहलक इल्ला मन सबक अलैहि क़ौल व मन आमन वमा आमन माहु इल्ला कलील को में नूह बर्बाद थी बुढ़ी करे फोत थी सब बर्बाद था आम काम खास बहल्या गया नूह नबी जो पुत्र बुढ़ी वियो पर बुदा जादेला रब जो कुरान फरमाया तो इन्नहु अमलुन गैरु सालिह नूह नबी अल्लाह जे अज़ीम पैगंबर पंज रब जे दर ते सवाल कयो मुंहिंजा मौला ही तू जो पुत्र अज इन्हें के तो निजात मिले जवाब आयो इन्नहु अमलुन गैरु सालिह इन्हें के की निजात मिले हिजा अमल भला कोन गे हिजा अमल गुनाहन ते मबनी है समूर कौमियों अल्लाह ताला फरमाए दो वलकद अहलकनाहुम बिज़ुनूबिहिम जे के कौम बर्बाद थियो सिर्फ गुनाहन जे करे कि कुरान फरमायो वकुल्लन खज़ना बिज़न्बिहि असा जिन कौमन के पकड़ियो हिदे शुमार कौम हुई कारण ई हुई हो गुनाह कंदा पर के अहड़ा हुआ जिनके असा मता पत्थर वसाया के अहड़ा हुआ जिनके असा जमीन में गर्क कयो के अहड़ा हुआ जिनके मता असा पानी रवानो कयो के अहड़ा हुआ जिनके असा मुख्तलिफ अज़ाबन में दाहे कूक थी जे नतीजे में मरी गया पर छाजेड़ा वो कुल्लन खतना बिज़म्बि सिर्फ गुनाहन जे करे ही अल्लाह जे कुरान जो आयत सबक केड़ो जुजन ही केड़ो पैगाम खड़ी करे आयूं ही मुख्य तमा की आगाह कर देला जिन जे जिंदगी में गुनाहन अल्लाह उनका नाराज है बेहराबाना अल्लाह जी जात के कदे पसंद कोनन रब जे चाहे तो उनके दुनिया में अजाब दे जेकर दुनिया के अजाब का बची गया आखिरत के अजाब का कदे कोन बचड़ा छो तो जहानन जे रब फरमायो आखिरत जेके मानू गुनाह कंदा उन जी आखिरत कदे भली कान देदी फरमाया जाअ बिस्सय्यति फला युजज़ा अल्लज़ीना अमिलु सय्यिआति इल्ला मा कानू यअमलून बिजाद फरमाया मन जाअ बिस्सय्यिआ फला युजज़ा इल्ला मिस्लहा बिजाद फरमाया मन अमिला सय्यिअतन फला युजज़ा इल्ला मिस्लहा जहान जे रब फरमायो जेके गुनाहन जा कम कंदा ओए बुधी शरीर जेड़ो कन पिया उनन के अहिड़ो ई बदलो मिलदो जेको तोखीन पिया इहो ई लुणदा अम हसिबल्लज़ीना यअमलून सय्यिआत रब्बुल आलमीन फरमाया कई एड़ा मानून जेके गुनाहन में जिंदगी गारी ने पिया ऐ असलिकुना ऐ वरी चवन दिएदा कुछ कोन दीदो असा मंदिल माने मीदा से रब्बुल आलमीन फरमायो सा अमा यहकुमून इकेडी हिन जी बुरी तकसीमा इकेदा बुरा फैसला दा कन्न मु अल्लाह जी ना फरमानी था वरी ख्वाब जिंदा कामयाबी कमरानी जा अब हसिबल्लज़ीना यजतरहुम फरमाए उवे मानू जेके गुनाहन जा कम कन पिया शाये इए दा सन्न जेड़ो असा जो अंजाम थींदो एड़ो इने को कारण जो थींदो असी भले गुनाहन में जिंदगी गारियो हु नमाज पढ़न पिया असा नमाज खां परे हु जिक्र कर पिया असा जिक्र खां परे हु गीबतन खां परे असा गीबतू करियो पिया उनन गुनाहन खां पांजो पान के बचायो असा जिंदगी गुनाहन में गारियो दा वरी वेही करे चवंदा सवा महयाहुम व ममातुहुम जेड़ो अंजाम उनन जो थींदो एड़ो अंजाम असा जो थींदो अल्लाह ताला फरमाए तो सा अमा यहकुमून केडी नजी बुरी तकसीमा केडो वडो प्रोफेसनो करदा जेके गुनाहन सा यारी रखंदा हुए बुधी शरीर का रब उन मां राजी कोने
उनके अल्लाह जो अज़ाब नसीब थियणो आ वरी गॾो गॾु इहो बि फरमाई फरमे ॿुधी छॾियो इन अन अज़ाबी हुवल अज़ाबुल अलीम सब खां वॾो अज़ाब अथवी मूं अल्लाह जो कि फरमाई इन अज़ाब रब्बिहिम गैर मामून जंहिंजे मथां अल्लाह जो अज़ाब कड़कियो होॾे क़ुरान दसियो त उन्हनि ते कड़कंदो जेके ज़िंदगी गुनाहनि में ॻारींदा फरमे जिन खे रब जो अज़ाब नसीब थियो ॿुधी छॾियो त कॾहिं बि उन्हनि खे अमन नसीब कोन थींदो इन अज़ाब रब्बिक लवाक़ि तुझे रब जो अज़ाब हक़ा वाक़े थियणो आहे मालहू मिन दाफ़े बचायो पंहिंजे पाण खे गुनाहनि खां वगरना रब जे अज़ाब खां तव्हां खे कोई बचाइण वारो कोन हूंदो इन फरमे इन अख़्ज़हु अला अलीमुन शदीद ॿुधो ॿुधो तव्हां जे रब जी पकड़ ॾाढी सख़्त आहे तव्हां जे रब जे तरफ़ों ईंदड़ अज़ाब वॾो सख़्त आहे भला युसिकु वसाकहु अहद छो था गुनाह कंदा आहियो सुबुह खां शाम ताईं शाम खां सुबुह ताईं ही तव्हां जी ज़िंदगी में दीन ॿुधो ॿुधायो था समझो समझायो था ज़ुबान ते कलमो बा घर में क़ुरान बा पर ज़िंदगी जे मामलात में कारोबार का वठी तिजारत का वठी डेटी लेटी का वठी जमींदारी का वठी हार पे का वठी उथण में हर खाइण पीअण सुम्हण हर जाइ ते वरी बि गुनाह ॿुधो त सही अल्लाह जे क़ुरान खां इन गुनाहनि जो अंजाम छा आहे ही सभु ॻाल्हियूं ॼाणे तुम पोइ बि गुनाहनि सां यारी था रखो ही दीन आयो इन जे लाइ पंहिंजे रब खे सुञाणियो पोइ पंहिंजे पाण खां फ़ैसिलो वठो गुनाहनि जे नतीजे में एॾो वॾो बादशाह नाराज़ थो थिए पोइ इहे ॻाल्हियूं सोचे इन नतीजे ते पहुचो त कॾहिं उन बादशाह खे नाराज़ कोन्हे करणु पर ॿी जेकॾहिं तव्हां गुनाह कंदो तूं तव्हां नाराज़ आहे पुछो पंहिंजो पाण खां जेकॾहिं तव्हां खां एॾो वॾो बादशाह नाराज़ हुजे पंहिंजो पाण ई तव्हांजो ज़हनी ज़मीर तव्हांखे जवाबु ॾींदो पोइ तव्हांजी ख़ुशनसीबी कहिड़ी आहे वो तव्हांखे छा नसीब ॾींदो त जहाननि जो रब फरमाए मूंखे नाराज़ कयो अथनि सभ खां वॾो अज़ाब त मुंहिंजो आहे ॿियनि जे अज़ाब खां बची सघंदा मुंहिंजे अज़ाब खां कोन बचंदा जेकॾहिं दुनिया में अज़ाब न बि कया फरमाए अहिड़नि माण्हुनि जी आख़िरत आहे अज़ाब सां भरे मौत इंसान सोचे आउं सोचां तव्हां बि सोचो सभिनी खे मरणो आहे जेकॾहिं मूंखां तव्हां खां केरु पुछा करे ॾे ख़बर मौत जे टाइम तोखे केरु कमु ईंदो आऊं ई तव्हां जवाब ॾींदासीं अबु बि कोन ईंदो हमा बि कोन ईंदी भाउ भेण बि कोन ईंदा मिट माइट अज़ीज़ क़रीब बि कोन ईंदा असीं पाण ई सोचे करे जवाब ॾींदासीं आसरो कंहिंमें आहे आसरो अल्लाह में पर अॻियो सुवाल पैदा थो थिए उन सां त तूं चङो चोटो वेठो आहे उन मालिक जा त समय हकामात हिकु ॾींहं में हिकिड़ी राति में तूं ठुकराईंदो पोइ उन रब में तूं कहिड़ी उमेद रखी आहे वो जहाननि जो रब चवे थो जिन ज़िंदगी गुनाहनि में गुज़ारी ऐं त उन्हनि मां नाराज़ आहे अॼु बि नाराज़ आहे मरण जे टाइम ते हू अल्लाह जूं रहमतूं न मुंहिंजा अज़ाब उन्हनि खे नसीब थींदा फरिश्ता जॾहिं अहिड़नि माण्हुनि जा रूह कब्ज़ कंदा हिननि खे मारींदा यज़रिबून वुजूहहुम वअदबारहुम हुननि जे मुंहं ते धक हणंदा हुननि जे पुठनि ते धक हणंदा वज़ूक़ू अज़ाब हरीक़ चवंदा त हीअ अज़ाब हल्का अथई हक़ीक़त में तुंहिंजे लाइ सड़ण वारो अज़ाब तयारु आहे छो ज़ालिक बिमा क़द्दमत अयदीकुम ही तो कम पाण अहिड़ा कया तो गुनाहनि में ज़िंदगी गारी आहे वअन अल्लाह लैस बिज़ल्लामिन लिलअबीद अल्लाह तो ते ज़ुल्म कोन्हे कयो तो पोखी अहिड़ी पोखी आहे ओ इहे ई माण्हू आहिनि जो मिसरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम फरमायो तव्हांखे ख़बर कोन्हे ही कांधियुनि जे कुलनि ते हूंदा आहिनि हक़ीक़त में इहे वॾियूं दाहूं कूकू करे चवंदा आहिनि या वैलहा अन्ना यज़बून बि हाय घोड़ा असांखे केॾे पिया खयो वञो आए कांधनि जे कुल्हे ते पर में वॾियूं दाहूं पियो करे ही दाहूं करे कूकू करे चए थो मूंखे केॾे खयो पिया वञो छो जो हिनखे सुझे पियो त मुंहिंजी क़बर कोन्हे अॻियां बर्बादी आहे ओ इहे ई माण्हू आहिनि जिनके जिंदगी में गुनाहनि जी आदत आहे हाणे जॾहिं कांधी दफ़न करे हुननि खे मोटंदा हिननि जे क़बरनि में उहो अज़ाबनि जो सिलसिलो शुरू थो थिए मिसरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इरशाद फरमायो मुंहिंजी दिलि थी चवे तां दुआ घुरां अल्लाह ताला तव्हांखे क़बर वारनि जे अज़ाब खां बाख़बर करे पर वरी सोचां थो जे तव्हांखे हिननि जी दाहनि कूकनि जी ख़बर पई तव्हां मुर्दा दफ़न करणु छॾे ॾींदो ही छाजे लाइ इहे अज़ाब इहे सख़्तियूं फरमाए त इहो अॼु खां मरण खां क़बर खां ही सभु बर्बादी जो कार निकिरो आहे गुनाह असीं बहादुर बणियूं कयूं पिया हिन जसन में प्रोग्राम में अचूं था वेहूं था ॿुधूं था वञूं था वरी रुख कयूं था उन्हनि गुनाहनि जो हासिल छा कयोसीं समझासीं छा कहिड़ी असां पंहिंजी फिक्र कई वरी आख़िरत जी कहिड़ी ॻणती कईसीं का बि न पोइ फ़ाइदो कहिड़ो थियो अल्लाह जा माण्हू अचो साणप खां कमु वठूं हिननि हक़ीक़तनि खे साम्हूं रखी पंहिंजी ज़िंदगी मां गुनाहनि खे ख़तमु कयूं
फरमाया वला तहसबन्नल्लाह गाफिलन अम्मा यअमलु ज़ालिमून इन्नमा युअखिरुहुम लियौमिन तशख़सु फ़ीहि अल-अबसार मुहतिईन मुक़निई रुऊसिहिम ला यर्तद्दु इलैहिम तरफ़ुहुम व अफ़इदतुहुम हवा व अंदिरिन नास यौम यअतीहिमुल अज़ाब। रब्बुल आलमीन फरमायो ये न समझो तसी गुनाह जा कम करियो पिया पकड़ काब कंदी अचे कुछ कोन थींदो। फरमी खबरदार रब के गाफिल न समझो हकीकतियात जहान जो रब तमा के मोहलत पियो दे तमा के डर पियो दे ताद तमा जे गुनाह जी बद अञा वडी थी पवे इने बद में अञा घणा गुनाह गड कयो वो तमा के उने दी ने गुनाहन जी सदा मिले जिह दिहारे इंसान जी हालत या हुंदी ई जो जड़ी मल हल्ला एडा तो खौफी खतरे में हुंदा जो उन के खबर ही न पवंदी त केरे दिसणो वा उन जा कंद मथे हुंदा न साजे दिसना न खाबे दिसना न हेस दिसना मदहोश बणजी करे दौड़ींदा पिया बल्कि रब जे कुरान फरमान जी हुआ हालत हुंदी एडा त अजीब खौफदा नजर ईंदा जो पंहिंजो पाण को दिसला। और इस वजह तो ना पान के इस्लाम फरमाया क़यामत जड़ी मर्द और तू सब महशर के मैदान में गड हुंदा जिस्मन ते कपड़ा भी कोन हुंदा। मोमिनन जी अम्मा आयशा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह तआला अन्हा सवाल कयो सवाल करे दी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ये वरी की हुंदो मर्द बसागी जाए थे और तू बसागी जाए थे जिस्म ते कपड़ा भी कोन हुंदा। हां फरमाइंदा आयशा वो टी ही एड़ो हुंदो इंसानन ते एड़ी कैफियत तारी हुंदी के का शे याद कोन हुंदी के नजर ही कोन पड़दो। फरमाई जे के तमा गुनाह कयो पिया ना लथे का उबरे का लथे तई तवा न समझो त असांजो कारोबार भले पियो यारी दोस्ती भले पई मज़ाक माणियूं पिया वक्त गुज़रे पियो मता भुल कई अथव हकीकत में तव्हांजे गुनाह वारी गंढड़ी में गुनाह वधन पिया तव्हांखे हली उते हिसाब ॾियणो पवंदो। पर में पोइ गुल कुरान फरमाए फयौमइज़िन ला युसअलु अन ज़ंबिही इंसु वला जान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान युरफ़ुल मुजरिमून बिसीमाहुम वयुख़ज़ु बिन्नवासी वल अक़दाम फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान हाज़िही जहन्नम अल्लती युकज़्ज़िबु बिहल मुजरिमून यतूफ़ून बैनहा व बैन हमीमिन आन फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। हर दो फरमाया जे क़यामत जो ॾिहाड़ो थींदो उन ॾिहाड़े जेके गुनाहगार पंहिंजा गुनाह खणी करे ईंदा उन्हनि खां पुछा का बि कान थींदी गुनाहनि जे करे परे खां सुञापंदा पिया उन्हनि खे पेशानी जे वारनि खां पकड़े करे उन्हनि खे पेरनि खां पकड़े करे असां जहन्नम जी बाह में फिटो कंदासीं गुनो गुर चमदादे हाज़िही जहन्नम अल्लती युकज़्ज़िबु बिहल मुजरिमून ही उहा जहन्नमा जेके तमाम भोग भाईंदा होयो तमाजे गोठन में शहरन में इलाकन में बस्तिन में उलमा आया खुतबा आया मुबल्लिगीन आया वाइज़ीन आया अल्लाह जे रसूल जी शरीयत का पैगाम तमा ते पुता मियां बचायो पंहिंजो पाण के बचायो पंहिंजी आखिरत वाक़िबत के अॻियां जहन्नम जो बंदर ॿार पर जेकर तमा जो कोन ॾिनो घर में नतीजो छा निकितो चयो वेंदो उहा जहन्नम आहे जेके तव्हां कुझु बि न सम्झो हुयो। हाणे यतूफ़ून बैनहा व बैन हमीमिन आन सोचण जा ॾींहं गुज़री विया वो वक्त गुज़री वियो हाणे इने जहन्नम जी बाह इने जहन्नम जे तकलीफ़न में तव्हांजी ज़िंदगी आहे इने अज़ाब में मुब्तला रहो। किथे जहानन जे रब फरमायो अनी फ़तरफू बिज़म्बिहिम मुजरिम पंहिंजे गुनाहनि जो पाण एतराफ़ कंदा फसुहक़न लिअस्हाबि सईर किथे फरमाए तन्हनि जे लाइ बर्बादी हुजे हलाकत हुजे इहे जहन्नम जा खाज बनवा। किथे फरमाए मन जा बिसय्यति फकुब्बत वजूहुहुम फिन्नार ही अल्लाह जे कुरान जा जुमला जेके मूंखे तव्हांखे जाॻाए करे बेदार कर पिया सुबुह जो बि गुनाह कंदो शाम जो बि गुनाह कंदो रात ॾींहुं ऊंदाह में बि गुनाह कंदो ॾींहं जे उजाले में बि गुनाह कंदो तुझो ॻाल्हाइण गुनाह तुझो बोलाइण गुनाह तुझो खाइण गुनाह तुझो पीअण गुनाह ज़िंदगी तुंहिंजी गुनाहनि सां जुर्मिस्तान भरियल आहे। वरी बि कहिड़ा ख़्वाब ॾिसी पियो पुछ रब जे क़ुरान खां जेके गुनाहनि जी पोख पोखीनि पिया क़यामत जहिड़ी छा लुणदा फरमाए ये गुनहगार
जने गुनाह पाण सा गड खणीदा फकुब्बत वजूहुहुम फिन्नार इन्हनि खे पकड़े करे मुंह पर जहन्नम जी बाह में फिटो कयो वेंदो। किथे जहान जे रब जो कुरान जागाए दो फरमाए तो बला मन कसब सय्यतन व अहातत बिही खतीअतुहु फउलाइका असहाबुन नार। ओ जेके गुनाह खणी आया क़यामत जे ॾिहाड़े इन गुनाहनि जे बदले में इनखे जहन्नम जी बाह में फिटो कयो वेंदो। ओ मुसलमानो गौर कयो इन हकीकतन ते अज ही जलसार वो इने जे करे थंदा इते वेहो गड थियो रब जो कुरान ॿुधो हितां ॿुधी करे जेॾी महिल उथी वञो तव्हां जा दिमाग़ सही जाइ ते अचनि। ही ज़िंदगी रब सां दुश्मनी करण जे लाइ कोन मिली आहे। जेकर रब सां दुश्मनी जोड़ीसीं जेकर ज़िंदगी में गुनाहनि जा कम कयासीं आख़िरत पंहिंजी बर्बाद करे वेंदासीं पोइ पछतावो त थींदो पर उहो पछतावो कंहिं बि कम जो कोन्हे। इहा आयतूं जाॻाइनि पियूं वल्लज़ीन कसबु सय्यात जज़ाउ सय्यतिन बिमिस्लिहा। कुरान फरमाए थो जेके जहिड़ो कनि पिया उन्हनि खे अहिड़ो ई बदिलो मिलंदो। हो जेके गुनाह जा कम कनि पिया करे बिने जो भलो बदिलो कोन मिलंदो। पर तरहकुहुम ज़िल्ला अॼु त वॾा नाला आहिनि अॼु त वॾी सहूलतनि वारी ज़िंदगी आहे अॼु त वॾी ऐश इशरत वारी ज़िंदगी आहे। पर इहे नादान जॾहिं महशर जे मैदान में उथी ईंदा कुरान फरमाए थो तरहकुहुम ज़िल्ला इन्हनि जे चेहरनि ते नज़र कंदो त इन्हनि जे चेहरनि मां तव्हांखे ज़िल्लत टिमदे नज़र ईंदी किरदे नज़र ईंदी। मा लहुम मिनल्लाहि मिन आसिम। कुरान जो हिकु हिकु अखर जाॻाए थो पर में अहिड़ा नादान जॾहिं महशर जे मैदान में ईंदा उन्हनि खे कोई छॾाइण वारो कोन हूंदो। कअन्नमा उग़शियत वुजूहुहुम क़िताम मिनल लैलि मुज़लिमा। जेकॾहिं जे चेहरनि ते नज़र खणी करे ॾिसो रात जी कारी ऊंदाह वांगुरु जा चेहरा तव्हांखे कारा नज़र ईंदा। उलाइका असहाबुन नार इहे जहन्नमी अथव। जिते रब जे कुरान इरशाद फरमायो इन्नल मुजरिमीना फी अज़ाबि जहन्नम खालिदून। ओ जेके जुर्म करे आया दुनिया में मुजरिम बणजी करे आया इन्हनि जी जाइ जहन्नम आहे। वैलुल लिकुल्लि हुमज़तिन लुमज़ा الذي جمع مالا وعددا يحسب أن ماله أخلدا كلا لينبذن في الحطمة وما أدراك ما الحطمة نار الله الموقدة التي تطلع على الأفئدة إنها عليهم مؤصدة في يمد ممددة वॾा वॾा गुनाह त पंहिंजी जाइ ते पर फरमाई जेके रुगो दुनियादारी में ग़र्क़ रहनि था इन माल खे गॾु करे पंहिंजे दिलि खे मुतमइन कंदा। असां हेतिरो गॾु करे हेतिरो गॾु कयो आहे माण्हुनि जी मजलिस में निकिरंदा करे हुनजी ऐब जोई करे हिंदी ऐब जोई करे हुन ते तोहमत करे हुन ते तोहमत। पर में ॿुधो ॿुधो इन्हनि गुनाहनि खे नंढो सम्झो था को बि गुनाह नंढो कोन्हे को जेके इहे कम करे ईंदा। पर कल्ला लयुंबज़न्न फ़िल हुतमा इन्हनि खे हुतमा में दाख़िल कंदासीं। वरी पाणी फरमाई वमा अदराका मल हुतमा। तव्हांखे कहिड़ी ख़बर त हुतमा छा आहे? नारुल्लाहिल मूक़दा रब जी ॿारियल बाह जो नालो आहे अल्लती ततलिउ अलल अफ़िदा। जेके गुनाह करे ईंदा इहा बाह उन्हनि ते ईअं हमलो कंदी त उन जे ज़ाहिरी जिस्मनि खे त जलाए करे फना कंदी हमलो करे इन्हनि जे जिस्मनि जे अंदरि मौजूद इन्हनि जे दिलि खे बि खाई करे ख़तम करे छॾींदी। केतिरियूं आयतूं आहिनि केतिरियूं हदीसूं आहिनि। एॾे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते एॾो असांखे इन शयुनि खां आगाह कयो अल्लाह करे असीं जागी पऊं। पाण फरमायूं गुनाह त गुनाह आहे हो जेके तव्हां रुगो गुनाह जो ज़िक्र था कयो न ती गुनाह कंदासीं हक़ीक़त ई थो त इहो चई करे मुड़ी रब खां कलिमात ॾी माफ़ी घुर। असीं त गुनाह कयूं था कान कोंदा। पढ़ो सही बुखारी किताब तफसीर सूरह नजम जी तफसीर मेरे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया पर फरमाया लेकिन तमाम मजा को पंज दोस्तन के सदे करे चए तो तालो खा मेरो ओ मुजा दोस्त हल्या वे ए वे जुआ था कयो हने जुआ कई काने का हने रे गुनाह जे कम में हथ कोन विधान। पर बिश्रे मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जे रुगो एतरो चयो वा उन्हें के खपे त ई होई वडो गुनाह थियो। पाण फरमाई तौबा करे एड़े मानू में खपे तो फलियत सदक रब जे दर ते तौबा म करे माफी म घुरे इस्तिगफार म करे खपे से घणे का घणो सदको करे मत अल्लाह जे अज़ाब जो मुस्तहिक थे। अना जुआ कई काने इसका
पान दरमियान कोई ने गुनाह जे करण जी गाल करे तो न इहो भी वडी बर्बादी आ। इन हकीकतन के दिसू असी पान दे मोटू दा सब गुनाह कयूं दा, सुबह कयूं दा, शाम कयूं दा। ओ अल्लाह जा मानो जेकर इन्हनि गुनाहन में चूटिया पिया हुंदा से तो पान का पुछा कयूं आसमानन वारो बादशाह सा नाराज़ी या नाराज़ आ। सुभाणे मौत जे टाइम ते उन जी मोहब्बतूं नसीब थींदियूं, नफ़रतूं नसीब थींदियूं। ये जिंदगी ई गुजरे पई सुभाणे जने सोड़ी सामी में मिट माइट लताड़े पूरे दफन करे मोटदा पुछूं पंजे पाण खां वो बादशाह सा नाराज़ी हुंदो, नाराज़ हुंदो? हिकड़ो डी 50,000 साल जो उथी जिते खड़ा थींदा से केर कम कोनी दो उन्हें हिकड़े सहारे के अलावा को सहारो कोने। पुछूं पंजे पाण खां उन सहारे वारे बादशाह सा असां केतरी निभाई आ। इस सब ॻाल्हियूं मकसद छा के मकसद ही हुई अल्लाह जे दर ते मोटो पंहिंजी ज़िंदगी जी इस्लाह करियो। यकीन ॼाणियो अॼु मुंहिंजो तव्हांजो अहिड़ो त कमज़ोर हाल आहे, छाजे लाइ कमज़ोर हाल आहे जो घणा गुनाह करे असांजी बसीरत ई ख़तम थी वई आहे। ही जेका असांजी हीअर जी कैफ़ियत अथव यकीन ॼाणो इहो अज़ाब आहे। कहिड़ी कैफ़ियत आहे? असीं गुनाह खे गुनाह सम्झी कोन था, मलामती कान्हे, निदामती कान्हे। केतरा नेकी जा कम ज़ाया थी विया, केतरे गुनाहनि में हथ विझूं था। को लौणो हणूं था को असां ही कम कया। असीं दुनिया हालात मां गुज़रूं पिया। असीं गुनाहनि खे त फ़ख्र जे तौर ते ॾिसूं था त राति में मूं शराब पीतो हो, कल्ह बि मूं ही कम कयो हो, कल्ह बि ही मूं कम कयो। असीं त गुनाहनि खे गुनाह सम्झण ई छॾे नथो, ऐसी निशन खे भोग न पायूं। हक़ीक़त इहा त असांजी मत खसी वई आहे। इहो बि अल्लाह जो अज़ाब आहे। रसी फ़िरौन जो तज़किरो कयो कॾहिं वक़ज़ालिक ज़ुय्यिना लिफ़िरऔन सूअ अमलिही। फिरौन के एडी वडी जाए ते की पूतो जो जिंदा बार दफन कराइंदो हो, एडी पत्थर दिली हेडो जुल्मी ज़्यादती छो कंदो हो। रब फरमाए इने जे करे जो हिते शैतान मेहनत कई इनके जा बुरा कम भी भला लगदा। असांजो साॻो कम आहे, असांखे व्याज भलो तो लगे, गीबत करे बे के घट करण भलो तो लगे, नमाज टाइम ते सुम्ही गहरियूं निंड्रूं करण असांखे भलो तो लगे, ठगियूं करे कारोबार मचाइण असांखे भलो तो लगे, लानतों तशरीह असांखे भला था लगन। केडी वडी दुख जी ॻाल्हि आहे असां गुनाहनि खे गुनाह सम्झण छॾे ॾिनो, गुनाहनि ते पछताओ कोई निदामत छॾे ॾिनी। पर हक़ीक़त ई आहे ओ जॾहिं विषय मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ही हक़ीक़तूं मके मदीने में रखियूं सहाबा जा वजूद कंबी विया। जिनका तस्करा तमाम मुखागे बुधा जिनजो मकाम चाहे, जिनजो शान चाहे, अल्लाह जिनजी अज़मतन जो गवाह एडा अजीम थी करे भी यकीन ॼाणियो जॾहिं ये ॻाल्हियूं ॿुधूं उन्हनि खे मासी जूं कोताहियूं यादि आयूं। हालांकि सही मुस्लिम में किताबुल ईमान में बाब कौनिल इस्लाम यहदिमु मा कान क़ब्ल मिस्र मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाया इन्नल इस्लाम यहदिमु मा कान क़ब्ल। को माण्हू तौबा करे दीन में अचे तो अल्लाह उन जा माज़ी जा सब गुनाह माफ़ थो करे। नबी करीम इस्लाम जा असहाब जॾहिं महिल ही ॻाल्हियूं ॿुधूं यकीन ॼाणो हुननि जे वजूद ते उन टाइम ते पाण खे बचायूं पर मासी जा गुनाह यादि आहे। इमाम अबू बकर ahmed bin amr al-bazzar पहले जिल्द में सैयदना उमर रज़ियल्लाहु ताला अन्हु जिन जी अहादीस में ये हदीस आंदी जिन में कुरान जी ही आयत नाज़िल थी व इलल मऊदतु सुइलत बि अय्यि ज़म्बिन कुतिलत। दुनिया में मक्के वारनि या दुनिया जे कंहिं इंसान जिन बे मक्के वारा छा कंदा हा कुरान चए थो जॾहिं का न्याणी ॼमंदी हुई न उनखे एब सम्झंदा ज़िंदा न्याणी खे दफ़न करे छॾींदा। नस्ल दर नस्ल इहो सिलसिलो उन्हनि विच में हलियो पे तव्हांजो बिशरा मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्के में नबी बणजी करे आया। मक्के मदीने में इंसानियत के हकीकतन खां बाखबर कयो। उहो ॾींहुं आयो सुन उमर फरमाया तो जिब्रील अमीन कुरान जो इहे आयतूं खणी आयो व इलल मऊदतु सुइलत बि अय्यि ज़म्बिन कुतिलत। दुनिया में जे न्याणी के बेगुनाह दफन कयो वियो क़यामत जे ॾींहुं उन निहाणी खां पुछा कई वेंदी उन मासूम नंढड़ी खां पुछा कई वेंदी बि अय्यि ज़म्बिन कुतिलत। दुनिया में तुझी दाद रसी न थी पर अॼु हर कंहिंजी दाद रसी थियणी आहे। हर त बकरिन ठिकरिन जा हिसाब थियणान ओ नंढड़ी ॿुधा त सही बि अय्यि ज़म्बिन कुतिलत। तोखे कहिड़े गुनाह में मारियो वियो तोखे छाजे करे ज़िंदा दफन कयो। हेॾे आयत चलण जी देर हुई मिस्र मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जो सहाबी सैयदना कैस रज़ियल्लाहु ताला अन्हु नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार में आयो आहे।
वजूद ते ढका उतारिया गमगीन वेठल नजर अचन पिया खौफदा नजर अचन पिया हरकंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हालांकि सहाबी बणगी चुका हन ओदे बिशारत मिली चुकू हन तमाजा माफी जा गुनाह माफ थी विया ओदे बिशारत मिली वियो इन ईमान दी हालत में मोहम्मद करीम अलैहि सलाम जी सारत कया इन जे मथा जहन्नम हरामा ये पक्का ठक्का जन्नती बणजी विया केने ऐलान जूं गालियूं केने अजमत जूं गालियूं हर जने गुनाहन जो तस्करो थी दुआ गुनाहन जे अंजाम जो तस्करो थी दुआ इन अजमतन जे मालिक जा वजूद केतरा कभी वजंदा अर्ज करे तो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तवा जे चरखा अग में मुकल में पण काग में पंजू खोड़ सारियो न्याणियों पैदा थियो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंजू न्याणियों पंजे हथन सा दफन कयो उनन के जिंदा मुदर गौर कयो हाने बुधायो या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाने आऊं छा कया केड़ो कम कया जो मुझे रब मुखे माफ करे सोने रसूल अल्लाह फरमायो के सबद इने जो हिक ही हल थई वनी वनी करे मक्के मदीने अरब जे बाजार में गुलाम तलाश कर उन गुलामन के आजाद कर अगर तो साईं वट उठ मौजूदन उठन जा बड़ा बड़ा धन मौजूदन मिसरे मोहम्मद करीम अलैहि सलाम फरमायो वो ये उठ अल्लाह दी राह में सदको कर खैरात कर मानू केड़ा बड़ा पर दिसो तो की जात जे सिट जो ही कोता जिन जी जिंदगी गुनाहन का बड़े मीलन जे फासले थे तकवा ज़ुहद जे आला मकाम ते फायदत पर जर्रे बराबर महसूस हो दिन ही असानी कोता गया यकीन जानो डिजो वजन खौफ दिदा थियो वजन अल्लाह जे दर ते किरो पवन बे पासे आऊं तवायो ये असा जा हालात गुनाहन में गर्क चूर लगा पियो को भी फिक्र कोने वरी यो आऊं तमा चला सब सही है सुभान को सिजबरे खबरी काम गुजरात गुल मुहम्मद में घर जाते ही गालियां बुंदू से ओ मुजा दोस्त सुन अल्लाह जा बान लो अचो हिनन हकीकतन के सामने रखी पंजी फिक्र कई असी गाफिल आयो इने के कुलन ते फरिश्ता बैठा दवन ये गाफिल कोन की असाने वक्त सा गारे में साइदा जरियो पर ये के गुनाह से कयो बयान ये उन्हें शाही से लिखा पे वजन जे के कढे मिट जना कोन के ये जिंदगी मुख्तसरा आऊं तमाम इन शन के सामने रखो नेकी इंसान के अल्लाह जे वेझो कंदिया नेकी करण वारो अल्लाह जो दोस्त आ सागी जाए जो गुनाह की पोख पोखे तो उन्हनि मां जहान जो बादशाह नाराज़ा उन्हें जो वेझो गज़ब जो मुस्तहिका हाने आऊं तमाम सोचूं तसां वाट केड़ी वरती आ नेकियों करे उन्हें मालिक की मोहब्बत साथ कुर्ब प्या कमायूं या गुनाह करे रब की नजर में पंजो पान के किरायूं प्या पंज आखिरत के बर्बाद कयूं प्या अल्लाह जेड़े अजीम बादशाह सा मुहादो अटकायूं प्या इन सबूर इंदारिन के सामने रखी अजो को जलसो बरके जो को जलसो ना ये पूरी जिंदगी में साजे को दीन बुधो वा तने मुझे ले तमा दे कारम साबित थिंदो तने असा जो दिल मुतमईन जन तसा जो को बुधो उनते अमल दरामद शुरू कैसे यो तने थिंदो जड़े सी गुनाहन का सच्ची तौबा कयूं नाफरमान का सच्ची तौबा कयूं अल्लाह दी शरीयत जा सच्चा ताबेदार बनदी वणू अल्लाह पाक मुखे माके मिलनी के इन हकीकतन दे मथा अमल करने तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।